शामिल कंदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला चयो आहे त ज़िमनी इलेक्शन खटण सां इमरान खे गैर क़ानूनी क़दम खणण जो लाइसेंस नाहे मिलियो। इमरान जथो खणी इस्लामाबाद ते चढ़ाई करे त पूरी ताक़त सां जवाब ॾींदासीं। इमरान इंतिशार पखिड़णु चाहे थो। जमहूरियत, पार्लियामेंट, आइन ऐं क़ानून जी हिफ़ाज़त कंदासीं। नंढी चूंड साफ़ ऐं शिफ़ाफ़ नमूने थी आहे। केर बि नथो चई सघिजे तो जानदारी खां कमु वरितो वञे। अवामी सपोर्ट रुगो पीटीआई खे न पर असांखे बि हासिल आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनावला चयो आहे त जमहूरियत ऐं जमहूरी रवैयो इहो आहे त इलेक्शन जे नतीजनि खे तस्लीम कयो वञे। इमरान ख़ान तौहीन आमेज़ ऐं नाकारी प्रोपेगेंडा में रुधल आहे। गुज़िरियल ॾींहुं बि चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ वावेला कई वई। जिन वोटर पीटीआई के वोट न उहे बि पाकिस्तानी आहिनि। जिन वोटर्स पीडीएम के वोट कयो आहे उहे बि पाकिस्तानी आहिनि। साफ़ शिफ़ाफ़ इलेक्शन कराइण ते इलेक्शन कमीशन मुबारकबाद जो मुस्तहिक आहे। हुकूमत पाकिस्तान ऐं समूरा इदारा आइनी हदनि में रही पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कनि। इलेक्शन कमीशन ज़िम्मेवारी सां गुज़िरियल ॾींहं वारी इलेक्शन खे मैनेज कयो आहे। केरु नथो चई सघे त गुज़िरियल ॾींहं वारी इलेक्शन में जानदारी सां कमु वरितो वियो आहे। अहम ख़बर बाबति आगाह कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला चयो त ज़िमनी इलेक्शन खटण सां इमरान खे गैर क़ानूनी क़दम खणण जो लाइसेंस नाहे मिलियो।